पैगाम सिंध न्यूज़ में भली कार ख़बर शामिल कंदासीं वगण खां। वगण जे इख़बारी हाकर ख़ालिद मुगेरी जी भेण पंहिंजे नंढड़े सोट समेत वगण थाणे जे भरिसां मुबीना तौर गुम थी वई। एनसी दाख़िल पुलिस खिलाफ़ औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि जो पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुबीना मुगवी औरत जे भाउ वज़ीर अली ऐं ख़ालिद मुगेरी पुट महताब अली सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त मुंहिंजी अमड़ भाइटे बिलावल खे दवा लाइ खणी वई हुई ऐं घर वापसि न आई। 5 ॾींहंनि खां मुसलसल ॻोल्हा बाद संदसि को बि ॾस पतो न पइजी सघियो। मुगवी औरत जे पुट महताब अली मुगेरी वधीक ॿुधायो त मूंखे शक आहे त मुंहिंजी अमड़ खे सोट अगवा करायो आहे। एहतजाजी मुज़ाहिरे कंदड़ IG सिंध DIG लारकाणो ऐं SSP कंबर शदात कोट खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी खेनि इंसाफ़ कयो वञे। शाम ताईं भई शिश खपनि कहिड़े बि हालत में जा माण्हू खपनि या शिश खपनि। असांजी हुकूमत इहा नथी खपे।